नाज़रीन, भिक्षा में हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी जश्न विलादत जी मुख्य तक़रीब मुनक़द कई वई आहे। भिक्षा मां न्यूज़ीलैंड जो रिपोर्टर रजब बोज़दार असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी रजब बोज़दार, तफ़सील खां आगाह कजो। जी बिल्कुल, अवांखे ॿुधाईंदो हलां त भिक्षा में हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी जश्न विलादत जी मुख्य तक़रीब दरगाह भिटाई ते मुनक़िद कई वई। दरगाह जे कंहिं मक़ाम सजादा नशीन सैयद ख़ावर हुसैन शाह जी मेज़बानी में जश्न जो केक बि कटियो वियो। दरगाह भिटाई जे सेन में मुनक़िद कयल तक़रीब में हज़ारे माण्हुनि शिरकत कई आहे। उन मौक़े ते रैलियूं कढी दरगाह भिटाई ते चादर चाढ़े दुआ बि घुरी वई, जॾहिं त पीर विरशा सैयद अदीबुल हसन शाह लतीफ़ी, मखदूम गुलाम मेहुद्दीन, सैयद गुलाम रज़ा शाह, फहद खान वसाण, दीदार चांडियो ऐं ॿियनि जश्न विलादत जी मुख्य तक़रीब में शिरकत कई आहे। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे जश्न विलादत जी तक़रीब में सैयद मीर मोहम्मद काज़मी ऐं ॿियनि पारां हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे शान में क़सीदा बि पेश कया विया। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां हज़ारे अक़ीदतमंदनि पारां भिक्षा पहुची हर साल जीअं दरगाह हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे सेन में मुनक़िद कयल जश्न विलादत जी तक़रीब में शिरकत कई वई आहे। अवांखे इहो ॿुधाईंदो हलां त जश्न विलादत जी महफ़िल दरगाह हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे सेन में राति देर ताईं जारी रही। जी।